साल मैदान सागिया हुंदा पर असांजी ईसाले सवाब जो महफिलूं सजायूं वेंदियूं। जिंदगी गुजारण जो उसूल ऐं हिकिड़ो क़ाइदो अल्लाह पाण कुरान में बयान फरमायो आहे। सुजाग वेठा आहियो सुता पिया आहियो। ख़ुसूसी किताब तो मुझा मिठड़ा मुर्शिद करीम दिलबर साईं अचना हुया पर साईं जन जी तबियत मुबारक नी नासाज़ जी जे बाइस तशरीफ फरमा न थी सकिया। इंशाअल्लाह जे सेहत सलामत हूंदी त अहिड़ा मेला त सदाई थींदा रहंदा इंशाअल्लाह। अल्लाह जे असगर के उनजे भाइरनि के शाद ऐं आबाद फरमाए जो वे मिठड़न मुर्शिदन सां वालिहाना मोहब्बत रखंदा आहिनि। अल्लाह इन जो अजुर ऐं इनाम ऐं सवाब हिननि के अता कयो आहे ऐं मज़ीद कंदो रहंदो। कुरान मजीद फुरकान हमीद में अल्लाह ताला इरशाद फरमायो तो वलनब्लुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ वल जू। ए दुनिया वारो ईमान वारो मां अल्लाह तव्हां खे जरूर आज़माईंदुस। रब तो फरमाए जे मोमिन थींदो ईमान वारा आयो वलनब्लुवन्नकुम मां अल्लाह तव्हां खे जरूर आज़माईंदुस। जेके सच्चा मोमिन हूंदा आहिनि सच्चा इखलास वारा जेके अल्लाह जा तालिब हूंदा आहिनि। आम माण्हुनि सां अल्लाह जी गुफ्तगू न आहे। दुनिया वारनि सां जेके दुनिया जा तालिब आहिनि जेके माल जा पुजारी आहिनि हिकिड़ा बुतनि जा पुजारी हूंदा आहिनि हिकिड़ा साईं मुंहिंजा सनम जा पुजारी हूंदा आहिनि हिकिड़ा अल्लाह जा पुजारी हूंदा आहिनि हिकिड़ा वरी माल जा पुजारी हूंदा आहिनि। उन्हनि जी ज़िंदगी में दुनिया दौलत ई आहे बस पैसो ॾोकड़ कमायूं खाऊं पियूं बस इहा ई ज़िंदगी आहे। अल्लाह उन्हनि सां नथो ॻाल्हाए। रब तो फरमाए मु अल्लाह जो खिताब ईमान वारन सां आहे। मोमिन केर आहिनि ईमान वारा केर आहिनि मदीने वारे साईं इरशाद फरमायो। हवा सुजाग वेठा आहियो न यागा 8-10 दफ़ा मुंहिंजे कन में चई विया त 2 कलाक साईं तकरीर कजो। ये तमाम 5 मिनट ही कोन थिया आहिनि त सुता पिया आहियो थिया। सुजाग आहियो न अल्लाह वधाईंदो। मोमिन केर आहे ईमान वारो केर आहे। हिकिड़ा मोमिन मुहर्रम वारा मोमिन आहिनि मौसमी मोमिन हिकिड़ा मीलाद वारा मोमिन। मुहर्रम जो महीनो ईंदो त कारा कपड़ा पाईंदा ॿ ॾिहाड़ा ॾाढो माशाअल्लाह या हुसैन कंदा। ॾहीं जी शाम थींदी त वरी इमाम हुसैन जो नालो ईंदड़ साल यादि ईंदो। वरी मीलाद जो महीनो ईंदो मूं जहिड़ा आशिक़ रसूल निकिरंदा 12 ॾिहाड़ा रबीउल अव्वल जा 12 शरीफ़ ताईं साई झंडी खणंदा सुभान अल्लाह थींदी वाह वाह थींदी या रसूल अल्लाह जो तरानो हलंदो। वरी साईं मुंहिंजा मीलाद गुज़री वञे त वरी न अल्लाह जो नालो यादि न रसूल जो नालो यादि। हिकिड़ा वरी रमज़ान जा मोमिन रमज़ान जो महीनो पीअंदो चंड ॾिसंदा साईं मुंहिंजा वठा करे ॾींदा अल्लाह थी वेंदी मस्जिदूं आबाद थी वेंदियूं। 2 ॾिहाड़ा रमज़ान जा न गुज़रंदा त हिकिड़ो इमाम हाफ़िज़ जेको क़ुरान पढ़ाइण जे लाइ ईंदो सो किराए ते वठी ईंदा आहिनि क़ुरान पढ़ाइण जे लाइ पैसा ॾेई क़ुरान पढ़ाईंदा उहो हाफ़िज़ ईंदो पोयां ॻोठ जा 5-10 क़ुराना बीठा हूंदा बाक़ी ॿियो सॼो ॻोठ साईं मुंहिंजा होटलुनि ते वेठो आहे। रमज़ानी मोमिन शोबानी मोमिन मुहर्रम जा मोमिन मोमिन इहो न आहे ईमान वारो उहो आहे जंहिंजे बारे में मदीने वारे साईं पाण फरमायो आहे। केर आहिनि मोमिन ख़बर अथई मदीने वारे साईं फरमायो सही बुखारी शरीफ जी हदीस आहे। यार खोल त गर्मी लहे वेड़े सेड़े विहारे चयो सही बुखारी जी हदीस आहे। मदीने वारे साईं फरमायो कन खोले ॿुधो त मोमिन केर आहे या आदत पाण में अपनाइणी आहे।
असा सभिनी के मोमिन सच्चो थियणो आहे नबी का पुछा कयूं नबी सुना बुधा त मोमिन केरा साईं करीमन फरमायो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैया मिन वालिदिही व वलदिही वन नास अजमईन तमामा कोब मानू तेसी मोमिन नथो थी सके जैसी पंजे बच्चन का बारन का आल औलाद का जिंद जान का माल का वधीक मु मोहम्मद मुस्तफा सा मोहब्बत रखण वारो न बणजी वने मोमिन हुआ जेको जिंद जान का वधीक मदीने वारे साईं सा मोहब्बत रखंदो आहे यो मोमिन नहीं जेको पैसे ते दीन विकणे छड़े दुनिया दिसी अल्लाह के विसारे छड़े पैसो दिसी मदीने वाले साईं के विसारे छड़े मोमिन यो नहीं मोमिन वो आज को हर हाल में केड़े हाल में हुजे चवे तो मुझी दिलड़िया जो दिलबर महबूब मुहम्मद वा मुझी दिलड़िया जो दिलबर महबूब मुहम्मद वा रहमत जो पिरी पे कर महबूब मुहम्मद वा मुझी दिलड़िया जो दिलबर महबूब मुहम्मद वा अल्लाह दियण ते हथ वंड हबीबन जे खुद पाण चयो परवर महबूब मुहम्मद वा खुद पाण चयो परवर महबूब मुहम्मद वा सुभान अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैहि हबीब अल्लाह अब नबी सा हुब्बा है कि न कोने का आवाज वधाई इस पुत्र कंजूसी न कर आवाज वधाण में सुभान अल्लाह ईमान वारो हुआ मोमिन हुआ जे सीने में मुझे लजपाल नबी जी मोहब्बत होंदी आहे बिना हुब्ब हबीब जे वो मानू मोमिन नाहे न को मोमिन सदाए भली नमाज़ों पढ़े रोजा रखे ज़कातूं दे निरड़ते निशान छो न हुजन से कुरान जी तिलावत छो न कंदो हुजे जंजीर हणी पंहिंजी पुठी के गाढ़ो करे छो न छड़ियो हुजई मोर में भली कारो बगो छो न पाए आयो हुजे मोमिन नाहे ईमान वारो हुआ जे सीने जे हर धड़कन ते हसनैन जे नाने जो नालो लिखल हुजे वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह यहूदी चवंदा हुया त असां अल्लाह जा महबूब आहियूं ईसाई असां के यहूदिन जो त असां के अल्लाह ॾाढो प्यारो रखियो आहे असां महबूब आहियूं अल्लाह के वणंदा आहियूं त क़ुरान जी आयत नाज़िल थी कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह फरमाइन मुझा महबूब इनन के जेके चवंदा त अल्लाह जा सब महबूब आहियूं जमीन जे करे तवा चाहो था त अल्लाह तवा सा मोहब्बत रखे ओ बुधो बुधो फत्तबिऊनी मु मोहम्मद मुस्तफा जा पेरोकार बणजी वञो मुजी मोहब्बत करण वारा बणजी वञो जेके मुचा बणजी विया अल्लाह उनन सा मोहब्बत फरमाईंदो आहे रब ये न मिलंदो
जी मोहब्बत भी न मिलंदी जैसी सीने में हसनैन जे नानी जी मोहब्बत न उजागर कई वने। सुभान अल्लाह। अल्लाह जो शुक्र है जो असा मुस्तफा से मोहब्बत करण वारी जमात में शुमार आहियूं। आओ बा आए मोहब्बत के कोने का नबी वरी दुनिया की खबर पई वापस वञो तो जाती जी बाजारन में भी खबर पवे सवाने तांगा केर पुछा करे तो छा सिखी आयो दिलबर साईं जे जलसे में चए जंत हसनैन जे नाने ज़हरा जे बाबे मोहम्मद मुस्तफा जी मोहब्बत सिखी आया है। सुभान अल्लाह। ओ जेके ये मोहब्बत रखण वारा मोमिन आहिन अल्लाह उन्हनि सां मुखातब आहे। रब तो फरमाए वलनबलुवन्नकुम ए ईमान वारो मां अल्लाह तव्हां के जरूर आजमाईंदुस। रब तो फरमाए ईमान वारन के आजमाईंदुस बिशैइन मिनल खौफ कदे मां अल्लाह खौफ दे आजमाईंदुस रब दे आजमाईंदुस। सवाए कुरान तो पढ़ा पियो रब जो फरमाना मां खौफ दे आजमाईंदुस दुनिया जो रब दे आजमाईंदुस दुश्मन मुसल्लत करे आजमाईंदुस मानू तव्हां जा दुश्मन बनाए आजमाईंदुस। मोमिन उवाज को दुनिया जो डप नाहे रखंदो सीने में अल्लाह जो खौफ रखंदो आहे। या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह ए ईमान वारो तव्हां रुगी मूं हिक अल्लाह खां डिॼंदा कयो। अरे खौफ ईंदो मोमिन चवंदो आहे त दुनिया खां डिॼणो न आहे डप त अल्लाह जो रखणो आहे न। असांखे खौफ थींदा आहिनि दुनिया जा अदा हाणे ले छा थींदो असांजो दुश्मन फिलाणो माण्हू दुश्मन बणिजी वियो आहे वॾेरे सां हाथापाई न कयो बा इहो दुश्मन बणिजी वेंदो बनीअ ते कब्ज़ो कराईंदो प्लाट ते कब्ज़ो कराईंदो भला जे तूं रब सां मोहब्बत रखण वारो आहीं दिलगीर न थी वक्ती तौर परेशानी जरूर थींदी आहे पर अल्लाह तो फरमाए तुंहिंजो मददगार मां अल्लाह आहियां। सुभान अल्लाह। अब आता हेरे ध्यान जो मुड़े चलो फकीर की हेरे ध्यान जो रब तो फरमाए बेशई मिनल खौफ खौफ दे आजमाइंदुस वल जूअ मा अल्लाह भूख दे आजमाइंदुस बुखारो रखे आजमाइंदुस पेट खाली करे आजमाइंदुस व नक्सिम मिनल अमवाल माल खसे आजमाइंदुस पैसो खसे आजमाइंदुस। जॾहिं दुनिया ईंदी आहे माण्हू ख़ुशि बाश रहंदो आहे पर जॾहिं पैसो हलियो वञे माण्हू मायूस थी वेंदो आहे ख़ामोश थी वेंदो आहे परेशान थी वेंदो आहे ॾुखाड़ो थी वेंदो आहे। कुरान तो फरमाए ॾिसां त कहिड़ा बाना आहिनि जेके मुंहिंजी आज़माइश ते मुंहिंजे आज़माइण ते कहिड़ा मोमिन आहिनि जेके पास थी ॾेखारींदा आहिनि। रब जी आज़माइश ईंदी आहे माण्हू चवंदा साईं अल्लाह खे मां अकेलो ई मिलियो हुयसि जो दुनिया में मूंखे आज़मायो अथई न जे मोमिन आहीं आज़माइश ईंदी। सचो मोमिन उहो आहे जेको मुंहिंजे मुर्शिद दिलबर साईं फरमायो मोमिन उहो जेको चवे हज़ारनि गमन में ॾिनुम मुस्कुराए सॼण तां ही सिरड़ो छजो थम सहाय पंहिंजे मालिक तां ही सिरड़ो छजो थम सहाय हज़ारनि गमन में ॾिनुम मुस्कुराए सॼण तां ही सिरड़ो और रहे शाल दिल पर सदाई सलामत कुर्ब में कबूली
असां आ क़यामत ॾिसी यार खे सब छॾम गम भुलाए ॾिसी यार खे सब छॾम गम भुलाए हज़ारनि गमन में ॾिनुम मुस्कुराए सजण तां ही सिरड़ो सुभान अल्लाह। अब मुस्कुराइण सिखो खिलण सिखो। साईं करीमन फरमायो कि मोमिन भाउ खे रुगी ॾिसी खिलो मुस्कुराए मिलो। चवंदा नबी सुणा खिलंदड़ चेहरे वारा हूंदा हुया। जॾहिं असां ॾुखारा थींदा हुयासीं गमगीन थींदा हुयासीं साईं करीमन वटि ईंदा हुयासीं मुर्क नबीअ जी ॾिसण सां ई असांजा ॾुख दर्द लही वेंदा हुया। वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। साईं करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुर्क कंदा हुया त दंदन मां एतिरी रोशनी ऐं नूर निकिरंदो हुयो जो साहबी चवंदा असीं वेठा हूंदा हुयासीं त दीवार ते असांजा पाछा नज़र ईंदा हुया। बती बरंदी आहे न साम्हूं सर्च लाइट भरे त हथ जो ईअं पोयां पाछो नज़र ईंदो। नबी सुणे फरमायो साहबी चवंदा त नबी खिलंदो हुयो दंदन मुबारकन मां एतिरो नूर निकिरंदो हुयो जो साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी चेहरे जी रोशनी ते असांजा पाछा दीवार ते नज़र ईंदा हुया। सुभान अल्लाह। महबूब मिठा तुंहिंजे मुर्कण तां मां सदके अल्लाह जो चवंदा नबी असां जहिड़ो तूं असांजे आगा जहिड़ो ई कोन्ही वरी नबी जहिड़ो नबी खे त चयो तूं असां जहिड़ो उमर गुला नबी मयसर बि चई विया पढ़ाया कावड़ जी पंदा दोस्त पान सुर्खीअ खां सवा लाल लब महबूब जा पान सुर्खीअ खां सवा लाल लब महबूब जा तूं त पंहिंजो बूथ ॾिस ओ बेअदब महबूब जा ओ तूं त पंहिंजो बूथ ॾिस ओ बेअदब महबूब जा ओ हू मोहम्मद तूं ममड़ो हमसरीअ में हैफ़ थई पोयां जेके वेठा कसम खणी आयो जो चुप रहण जो कुछ तो सुभान अल्लाह चओ। इमरान खान या सतायल था लॻो मूंखे ओहू मोहम्मद तूं ममड़ो हमसरीअ में हैफ़ थई हू मोहम्मद तूं ममड़ो हमसरीअ में हैफ़ थई तुंहिंजो हिकु लक़ब गुलाबी लख लक़ब महबूब जा तूं त पंहिंजो बूथ ॾिस ओ बेअदब महबूब जा ओ सूंह में सुहिणे खां ज़्यादा को बि सुहिणो कोन सूंह में सुहिणे खां ज़्यादा को बि सुहिणो कोन छो त पंहिंजा हथ फरमाया हथ पाक रब महबूब जा तूं त पंहिंजो बूथ ॾिस ओ बेअदब महबूब जा सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मोहब्बत से पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या कुरान की आयत पे पढ़ी कुरान तो फरमाए
वलनब्लुवन्नकुम बिशैइन मिनल खौफि वल जूअ वनक़्सिम मिनल अम्वालि वल अनफुसि वस्समरात। मां अल्लाह बुख ॾेई आज़माईंदो आहियां, मां अल्लाह खौफ ॾेई आज़माईंदो आहियां, माल खसे आज़माईंदो आहियां, माल ॾेई बि आज़माईंदो आहियां। कॾहिं अल्लाह माल ॾेई आज़माईंदो आहे, कॾहिं माल खसे आज़माईंदो आहे। हिकिड़नि वटि माल ईंदो, मगरूर थी वेंदा, शुक्र अदायगी विसरी वेंदी, अल्लाह जो नालो वठण विसरी वेंदो, रब जो नालो विसरी वेंदो, मोमिन उहो नाहे। तो हींअर अजरक यादि आयो आहे। अल्लाह तो फरमाए मां अल्लाह माल ॾेई बि आज़माईंदो आहियां, माल खसे बि आज़माईंदो आहियां। माल मिले त चओ शुक्र अल्हम्दुलिल्लाह, जे अल्लाह वठी वञे तॾहिं बि चओ अल्हम्दुलिल्लाह। रब तो फरमाए जेको शुक्र गुज़ार बानो आहे, शाकिर बाने के मां अल्लाह पीना अता फरमाईंदो आहियां। इन शकरतुम लअज़ीदन्नकुम, जे मुझो शुक्रगुजार बानो बणबे, याद रख जाए मां अल्लाह जरूर बिल जरूर तोखे इजाफो करे ॾींदुसि। असां में शुक्र निकरी वियो, रब जो एहसान फरामोश बणजी वेठासीं, अल्लाह जे मेहरबानियुनि खे ॻाइण वारा न थियासीं। एॾा एहसान अल्लाह फरमाया जेके न ॻाए सघूं न लाहे सघूं। आओ बा थोरा न थोरा मूं ते मारू अड़न जा, थर में वारी जेतरी तिहां भी घणेरा, पोइ भलायूं ऐं भेरा गणिया गणी जस के तरा। एॾा एहसान अल्लाह फरमाया। रब तो फरमाए कॾहिं माल में आज़माईंदो आहियां, वल अनफुस जान में आज़माईंदो आहियां, कॾहिं बीमारी ॾेई आज़माईंदो आहियां, सुख तकलीफ़ूं ॾेई आज़माईंदो आहियां। तकलीफ़ ईंदी आहे, बीमारी ईंदी आहे, परेशानी ईंदी आहे, क़ुरान तो फरमाए या हिकिड़ी आज़माइश वसमरात, ऐं समरात में बि आज़माईंदो आहियां। बनी ॿार आहिनि, फसल हिन, बाग हिन, अल्लाह तो फरमाए तो मेहनत कई पर इन्हनि में तबाही विझी आज़माईंदो आहियां। ताज़ो फसल बीठो अचानक मींहुं वसी पियो, पर मोमिन बानो बेशुक्रो नाहे थींदो। ईअं नाहे चवंदो त मुंहिंजा मौला हे छा कई हुई, हे तकलीफ़ ॾिनई, बल्कि चवंदो मुंहिंजा मौला तूं राज़ी त तुंहिंजो बानो बि तुंहिंजी रज़ा ते राज़ी आहे। चार पंज ॻाल्हियूं अल्लाह फरमायूं, कहिड़ियुनि कहिड़ियुनि ॻाल्हियुनि में आज़मायूंसि। वलनब्लुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ, खौफ ॾेई आज़माईंदुसि, वल जूए भुख ॾेई आज़माईंदुसि, वनक़्सिम मिनल अमवाल माल खसे आज़माईंदुसि, वल अनफुस जान में आज़माईंदुसि, बीमारियूं तकलीफ़ूं ॾेई आज़माईंदुसि, वसमरात समरात में फसलनि में फलनि फ्रूटनि में आज़माईंदुसि। ओ जे आज़माइश ते सब्र कयो, जे अल्लाह जी रज़ा ते राज़ी रही ॾेखारियो, उन्हनि साबिर ॿारनि जे लाइ क़ुरान फरमायो वबशिरिस साबिरीन। सुभान अल्लाह। ख़ुशख़बरी आहे इन्हनि सब्र वारनि जे लाइ, ख़ुशख़बरी आहे इन्हनि सब्र करण वारनि जे लाइ। जन दुनिया ते सब्र कयो, जन माल जे ज़िया ते सब्र कयो, पंहिंजी जान जी तकलीफ़ ते सब्र कयो, दुख में सब्र कयो, तकलीफ़ुनि दर्दनि में सब्र कयो, बेसब्री नथा कनि, हाय वाका नथा कनि, मुंह मातम नथा कनि, सीनो नथा पिटनि, बल्कि अल्लाह जी राह ते सब्र कयनि। क़ुरान फरमायो पो वबशिरिस साबिरीन।
इन्हनि सब्र वारनि जे लाइ त वॾियूं ख़ुशख़बरियूं आहिनि। सुभान अल्लाह, केॾियूं ख़ुशख़बरियूं आहिनि। कॾहिं ख़ुशख़बरियूं मिलंदियूं? क़ुरान थो फरमाए ये साबिर केर आहिनि, सब्र करण वारा केर आहिनि। अब क़ुरान वणे थो हले कोन थो वणे? साबिरीन कहिड़ा आहिनि? الذين اذا اصابتهم मुसीबा, उन्हनि साबिरीन बाननि खे जॾहिं का मुसीबत पहुचंदी आहे, का तकलीफ़ पहुचंदी आहे, को दुख पहुचंदो आहे, असाबतहुम मुसीबा क़ुरान जा लफ़्ज़ आहिनि। जॾहिं का मुसीबत ईंदी आहे, जॾहिं को दुख ईंदो आहे, जॾहिं का तकलीफ़ ईंदी आहे, क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। वे चवंदा आहिनि मुंहिंजा मौला आई बि तो वटि आहे, नींदेस बि तूं, तुंहिंजी मर्ज़ी आहे, जहिड़े हाल में रहाई तुंहिंजो बानो हाज़िर आहे। मोमिन छा आहे? जेको ईअं चवंदो आहे मुंहिंजा मौला तकलीफ़ ॾिनई, रड़ियूं नथो कयां, तकलीफ़ ॾिनई, दाहूं नथो कयां, हाय वाका नथो कयां, चवे थो त असां सिर दा सौदा कर वेठे। रब खे सिर जो सौदो करणो आहे। असां सिर दा सौदा कर बैठे, ओ नाल माही तेरे लगियां दिलियां, असां इश्क दा कलमा भर बैठे, असां सिर दा सौदा कर बैठे, सिर दा सौदा कर बैठे। लिखिया जीवें किस्मत कीता, किस्मत जो लिखियो आ जी, रब किस्मत लिखी आ, जाती जाती जे आस पास वारो चो त रब जी रज़ा ते राज़ी आहियूं। मौला आई तो वटा है जो तू राज़ी आई त खुश आहियां। एतिरा ॾींहं सेहतमंद हुए, सेहत सलामत आ, अल्लाह खे यादि न कंदो। जॾहिं बीमारी ईंदी पहुचंदो अल्लाह अल्लाह जी नी आहे, रब ते कावड़े वेठो हूंदो, खुशहाल वेठो हूंदो। जॾहिं अचानक का मुसीबत अचे त रब ते कावड़ियो वेठो हूंदो। हिकिड़ो माण्हू सही सलामत वेठो आहे, वरी अचानक हालात तब्दील थिया त रब जे मथां नाराज़ लॻो वेठो हूंदो। ईअं न, बल्कि सुख में बि शुक्रगुज़ार रह, दुख में बि शुक्रगुज़ार रह। रब तो फरमाए मां अल्लाह पाण पंहिंजे बाननि जो मददगार थींदो आहियां। सब्र कयई, मुश्किल पोती सब्र कयई, अल्लाह जी रज़ा ते राज़ी रहियो। मोमिन बनो जॾहिं अल्लाह जे ॾिनल आयल आज़माइश ते सब्र करे वेठो। हाणे क़ुरान छा थो फरमाए? अब ध्यान मुड़े आ, परेशानियुनि जे करे ड्रिज न, असां त नंढड़ी नंढड़ी परेशानी ते सफ़ा साह निकिरी वेंदो। यो मुल्ला नसीरुद्दीन हुयो, हिकिड़ो मुल्ला नसीरुद्दीन हितां जो, जीअं असांजी सिंध में वतायो फ़कीर आहे, ईअं ईरान में वरी मुल्ला नसीरुद्दीन कैरेक्टर मशहूर आहे। तो मुल्ला नसीरुद्दीन जो 3 शादियूं कई, वीचारे जूं 3 गुज़ारे वियूं, 3 ज़ालूं 3 गुज़ारे वियसि। सो हिकिड़े मौसम अहिड़ी आई, तेज़ बरसात पई, मींहुं वसियो, खुशहाली थी वई त हिकिड़े माण्हू चयो कचहरी लॻी पई, चई मुला ख़बर थी ॾाढो मींहुं वसियो आहे, हिन भेरे ज़मीन पंहिंजी हर शइ ॿाहिरि कढंदी। हुन जो चवण जो मक़सदु हुयो फसल थींदा, मेवात थींदा, ज़मीन हर शइ पंहिंजी कढंदी। हथ ॿधी ख़ुदा जो वास्तो त ईअं न कर, मुंहिंजो 3 सालूं न ॿाहिरि निकिरी अचे। इन ते परेशान थी असांजो हाल इहो आहे। चङी भली शइ ते परेशान थी वेंदासीं, ॾुखारा थी वेंदासीं, गमगीन थी वेंदासीं, हाय वाका खणी कंदासीं, राॼण खे दाहूं ॾींदासीं, हुन वटि वेंदासीं। अबा तोखे मुसीबत पहुती आहे त हलिया मस्जिद में अचे, अल्लाह जे आॾो सर झुका। या अय्युहल्लज़ीना आमनू
ए ईमान वारो इस्तईनु बिस्सब्र वस्सलात जड़े मुसीबत पहुंचई त मदद तलब कर सब्र खां ऐं नमाज खां छो त इन्नल्लाह मअस साबिरीन बेशक अल्लाह सब्र वारन सां गॾु आहे जिन मुसीबत ते सब्र कयो जिन तकलीफ ते बर्दाश्त कयो अल्लाह जी रज़ा ते राज़ी रहा कुरान तो फरमाए मां अल्लाह उन्हनि सां गॾु आहियां जेके सब्र करण वारा आहिनि सुभान अल्लाह अबा हिकड़ी ॻाल्हि समझण जी आहे करबला जे मैदान में मुझे इमाम कीअं सब्र करे ॾेखारियो आहे ये हेतरी आयतूं अठड़ा पढ़िया मैं समझ त इमाम हुसैन इन्हनि मां हर आयत ते बदर जा औला अमल करे ॾेखारियो आहे सब्र कयईं कि न कोन कयईं नमाज बि पढ़ियईं सब्र बि कयईं रब फरमायो इस्तईनु बिस्सब्र वस्सलात मदद तलब कयो नमाज खां ऐं सब्र खां वरी फरमाई इन्नल्लाह मअस साबिरीन अल्लाह सब्र वारन सां गॾु आहे रब सब्र वारन सां गॾु आहे अल्लाह इए न फरमायो त इन्नल्लाह मअल मुसल्लीन वस्साबिरीन अल्लाह नमाज़िन सां बि गॾु आहे सब्र वारन सां बि गॾु आहे न अॻियां ॿ ॻाल्हियूं चई इस्तईनु बिस्सब्र वस्सलात मदद तलब कयो सब्र खां ऐं नमाज़ खां वरी फरमाई त मां अल्लाह रुगी सब्र वारन सां गॾु आहियां इए न चई त नमाज़िन सां रुगी गॾु आहियां इए न चई बल्कि साबिरीन सां गॾु हुअण जी ॻाल्हि कयईं हूअं त आयत सम्झ में न अचे हा पर जॾहिं मैदान करबला जो वाक़ियो पढ़ियो वञे मुझे इमाम हुसैन जी करबला वारी ज़िंदगी ते नज़र विधी वञे निगाह विधी वञे हेॾा यज़ीदिन जो लश्कर राज जो सरबराह अमर बिन सादा हेॾा इमाम आली मकाम जो अहल बेतन जो लश्कर राज जो इमाम अगवान इमाम हुसैन आहे ओना यज़ीदिन जे लश्कर में बि अज़ान पई अचे हिते बि अज़ान हुई हेॾे इमाम अली अकबर शहजादो पियो अज़ान ॾे होॾे को बदबख्त पियो बांग ॾे होॾे अमर बिन साद पियो नमाज़ पढ़ाए हिन मैदान में इमाम हुसैन पियो नमाज़ पढ़ाए हुते बि अल्लाह अकबर हुयो हिते बि अल्लाह अकबर हुते बि सजदा हुया हिते बि सजदा हुया फर्क जी ख़बर न पई पवे त हक़ ते केरा नाहक ते केरा नमाज़ त हर पासे हले पई कुरान ऐलान कयो कुरान फैसलो कयो रुगी नमाज पढ़ण सां अल्लाह न मिलंदो आहे इन्नल्लाह मअस साबिरीन न चयो सुभान अल्लाह रब त आहे हर जगह ते आहे हींअर असां वेठा आहियूं अल्लाह असां सां गॾु आहे रब हर जगह ते आहे वाह असां सुन्नियुनि जो अक़ीदो आहे हाज़िर नाज़िर हर जगह ते मौजूद ज़ात अल्लाह जी आहे हर जगह ते हाज़िर ज़ात कंहिंजी आहे वॾे आवाज़ सां अल्लाह जी आहे मदीने वारे साईं जे लाइ जेको असां सुन्नी हाज़िर नाज़िर जो अक़ीदो रखंदा आहियूं इन मां मुराद इहा आहे त लजपाल नबी पंहिंजे गुंबद ख़ज़रा में हाज़िर आहिनि ऐं उतां सॼी दुनिया खे ईअं ॾिसनि था जीअं सरे जो दाणो तरीअ ते रखियो हूंदो आहे सम्झो था हे मुंहिंजे हथ में मोबाइल आहे ठीकु आहे हिन में छा आहे साम्हूं क़ुरान खुलियल आहे तव्हां पढ़ी न सघंदो पर मुंहिंजी तरी में आहे हथ में आहे मूंखे ख़बर आहे त हिते हे लफ़्ज़ लिखियल आहे अल्लज़ीन लिखियल आहे इज़ा लिखियल आहे असाबतुम लिखियल आहे मुसीबतुन लिखियल आहे क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन मां पढ़ां थो मुंहिंजे अखियुनि जे साम्हूं
जियां ही मोबाइल मुझे अखियुनि जे आडो आ हर शे पढ़ा सो वियो ॾह थिया आहिनि हिकिड़ी मिस कॉल आई आ बस सिग्नल मोबिलिंग जा हिते खयां अथई बैटरी घणा परसेंट बची आ हिते से मुंहिंजा कहिड़ा अखर अरबी में लिखियल आहिनि कहिड़ा उर्दू में लिखियल आहिनि कहिड़ा अंग्रेजी में लिखियल आहिनि मां ॾिसां थो आओ न अखियूं आहिनि त ॾिसां पियो अखियूं रोशन आहिनि त ॾिसां थो न समझो था अखियूं मुंहिंजूं रोशन आहिनि मुंहिंजी नज़र हिन मोबाइल ते वञे पई ॾिसां पियो साईं हाफ़िज़ मसूद नथो पुछा कयां साईं हिन ते छा लिखियल आहे मूंखे नज़र नथो अचे न हाफ़िज़ साहिबु चवंदो साईं अलाह तो अखियूं ॾिनियूं तूं पाण ॾिसी रहियो आहीं जेको तूं थो ॾिसी मां बि उहो ई थो ॾिसां हाफ़िज़ साहिबु ईअं चवंदा आहिनि जेको तो ॾिठो उहो ई मूं ॾिठो मूंखे ॿिए कंहिंखां पुछण जी ज़रूरत ई न आहे त हिते छा लिखियल आहे अल्हम्दुलिल्लाह क़ुरान पढ़णु अचे थो क़ुरान पढ़णु अचे थो त ॿिए कंहिंखां मूंखे पुछण जी ज़रूरत आहे ई कोन्हे का जीअं मोबाइल मुंहिंजे अखियुनि जे आॾो आहे हर शइ पढ़ां ॾिसां थो असांजो अक़ीदो आहे त मदीने वारो साईं ईअं रोज़े अतहर मां गुंबदे खज़रा मां हिननि आशिक़नि खे त ही मुंहिंजे पाड़े में अचण वारनि खे ॾिसी रहियो आहे जिंदा हयात नबी आहे कि न कोन्हे को हयात हो जेके चवंदा त नबी हयात न आहे उन्हनि जो ॿियो को नबी हूंदो जेको मरी वियो माज़अल्लाह असां जे नबी मोहम्मद मुस्तफ़ा खे मञूं था जे नबी हसनैन जे नाने खे मञूं था असांजो अक़ीदो आहे उहो हयात आहे ज़िंदा आहे पंहिंजी क़ब्र में जेरो आहे सुभान अल्लाह समझो था जॾहिं शहीद क़ब्र में ज़िंदा आहिनि त नबी क़ब्र में ज़िंदा न हूंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह तफसीर है कुरान के एक लफ्ज़ जली की तफसीर है कुरान के एक लफ्ज़ जली की आयात से साबित है करामात वली की जब जिंदगी साबित है हुसैन इब्ने अली की जब जिंदगी साबित है हुसैन इब्ने अली की तो क्यों मौत में मानो मदीने के नबी की जब जिंदगी साबित है हुसैन इब्ने अली की तो मैं मौत क्यों मानो मदीने के नबी की सुभान अल्लाह मुझा महबूब अजब हयात जिंदा मौजूद आहिनि सुभान अल्लाह आओ न अल्लाह जी अता सां रब जी ॾिनल ताक़त सां रब जी ॾिनल अता सां मेहरबानी सां मदीने वारो साईं हयात आहे ईअं न आहे असांजो अक़ीदो इहो न आहे त मुस्तफ़ा करीम बज़ाते ख़ुदि पावर वारा आहिनि ताक़त वारा आहिनि न जेको फैज़ान आहे मदीने वारे साईं जी इनायतूं मेहरबानियूं उम्मत जे मथां आहिनि सा सभु अल्लाह जी अता आहे सुभान अल्लाह समझो था मुझा मिठड़ा मुर्शिद करीम त ईअं फरमाईंदा आहिनि क़िबला दिलवर साईं को रोज़े पाक ते वञे अॼु बि वञी सदा हणे अॼु बि वञी सुवाल करे त गुंबदे खज़रा मां महबूब ईअं ई अता कनि पिया ईअं ई झोलियूं भरनि पिया जीअं अबू बकर खे ॾिनो हुयनि उमर फारूक खे ॾिनो हुयनि उस्मान ज़िन्नुरैन खे ख़ुदि मौला अली खे अता कयो हुयनि अॼु बि पंहिंजे आशिक़नि खे ईअं ई अता कंदा रहंदा आहिनि सुभान अल्लाह आओ बा आया अक़ीदो कि कोने को थोड़ो अॻियां हलियो ठटे में मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी हुयो रोज़े शरीफ ते आयो अॼु सलाम की अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह त रोज़े शरीफ में आवाज़ आयो वालैका सलाम या मोहम्मद हाशिम हाशिम तोते बि सलाम हुजे माण्हू ॿिया हाशिम नाले वारा बीठा हुया उन्हनि जो जवाब त असांखे आयो आहे सादत आहे न रोज़े पाक मां जो सलाम जो जवाब अचे चई त परेशान छो था जो विड़ो छो था नबी त अॼु बि उहो साॻियो वेठो आहे जो वरी सलाम था पढ़ो पाणे वरी जवाब ई सभिनी गॾिजी वरी सलाम पढ़ियो त आवाज़ आयो वालैका सलाम या मोहम्मद हाशिम ततवी ठटे वारा मोहम्मद हाशिम तोते सलाम हुजे
वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुझा मिठड़ा मुर्शिद करीम दा फरमाइन मिलिया मोहब्बत वारन खे दीदार मदीने में छजा बारी बख्शे कुल बदकार मदीने में मिलिया मोहब्बत वारन खे दीदार मदीने में ओ जिब्रील बईंदो आ सैयद जी सलामियते फलकन ता अचन फौजूं गोहर जी गुलामी ले मेलो मतल हर दम ओ मेलो मतल हर दम हर वार मदीने में मिलिया मोहब्बत वारन खे दीदार मदीने में सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लम अलैका या हबीब अल्लाह। कुरान जी आयत में पढ़े हम इन्नल्लाह मअस्साबिरीन वो तो अल्लाह हर जगह ते मौजूद आ पर हिते खास इरशाद फरमाई हिते अल्लाह ताला खुसूसी मेहरबानी साबिरीन जेला उहा जमात जेका मैदान करबला में इमाम हुसैन सा गड्डू हुई जेके इमाम हुसैन सा गड्डू हुया हुसैनी गुबदार हुया निमाजी त ॿिया बि घणा आहिनि पर निमाज़ त वाह उहा निमाज़ जेका शहीद करबला करबला जे मैदान में पढ़ी ॾेखारी आहे। वरी जो सुभान अल्लाह जॾहिं मुसीबत ते सब्र कयनि अल्लाह जी रज़ा ते राज़ी रहिया क़ुरान मजीद फरमायो त उलाइका अलैहिम सलवातुम मिर रब्बिहिम व रहमा ओ इहे ई माण्हू आहिनि जिन जे मथां अल्लाह जे तरफ़ां रब जी इनायत जो अल्लाह ताला जी मेहरबानी सां रब जी इनायत सां रब जी रहमत जो नुज़ूल थींदो आहे रब उन ते सलात पढ़ंदो आहे उन जे मथां रहमत मोकिलींदो आहे व उलाइका हुमुल मुहतदून इहे ई बना आहिनि जेके हिदायत वारा आहिनि इन्हनि खे अल्लाह हिदायत वारो बनायो आहे इहे ई सिधी वाट ते आहिनि इहे ई सही वाट ते आहिनि जेके सब्र कंदा आहिनि अल्लाह जी इनायत ते राज़ी रहंदा आहिनि हर हाल में रब खे राज़ी कंदा आहिनि मां अल्लाह थो फरमाया क़ुरान में थो फरमाए रब मां रब थो फरमाया इन्हनि जे मथां मां दरूद मोकिलींदो आहियां इन्हनि जे मथां मां रहमत मोकिलींदो आहियां ऐं इहे ई बाना आहिनि जिन खे मूं अल्लाह हिदायत वारो बनाए छॾियो आहे। अब हाणे थोड़ो ध्यान जो मुड़े तव्हां ॿाहिराड़ी जा रहवासी आहियो हिते अञा इहा वबा घटि हूंदी पर शहरनि में जेके रहनि था उन्हनि खे ख़बर आहे हिकिड़ो नओं टोलो पैदा थियो आहे जेको यज़ीद जी तारीफ़ कंदा आहिनि किताब लिखिया अथनि पोयां रज़ी अल्लाह अन्हु माज़ अल्लाह एड़े खबीस ते त लानतूं विझजनि जो यज़ीद जी तारीफ़ था कयो हे क़ुरान जूं आयतूं ॿुधई पढ़ई समझई समझायूं माए महसूस ईअं थो थिए ॼण इहे आयतूं लथियूं ई इमाम हुसैन जे शान में आहे हा न बदकिरदारी यज़ीद जे लश्कर में हुई
बेहयाई यजीद जे लश्कर में हुई, इनाद यजीद जे लश्कर में हुयो। मुझे इमाम हुसैन जे काफिले में तो कुरान जी तिलावत हुई। मदीने वारे साईं जी सुन्नत ते अमल हुयो। टे दिहाड़ा पचड़ा बुखारा हुया, उन्यारा हुया, मानी न मिलिया, पानी न मिलियो आ, पर वरी बि हुसैन जी ज़बान ते ये लफ्ज़ जारी हिन, मुंहिंजा मौला जे तू हुसैन जे बुखारे रहण ते राज़ी आहीं त मौला मां हुसैन बि तुंहिंजी रज़ा ते राज़ी आहियां। सुभान अल्लाह। टही मोरन जी रात हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन तो फरमाए, इमाम ज़ैनुल आबिदीन बीमार हुआ मैदान करबला में, हलन जड़ा न हुआ। हजरत सैयदा बीबी ज़ैनब साइण तीमारदारी जेला बीमारी जी हालात एड़ा हुंदा आहिनि जो को माण्हू सुजाग हुजे खिदमत चाकरी करे। हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन जी खिदमत चाकरी जेला सैयदा तैयबा अम्मा ज़ैनब साइण मौजूद आ। हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन तो फरमाए रात जो पोयों हिस्सो थियो आ। रात जे वक्त में मु पंहिंजे बाबा साईं जो मिठड़े आवाज में हिकिड़ो कसीदो पढ़ंदे ॿुधो। हजरत इमाम अली मकाम मैदाने करबला में पंहिंजे खेमे में जॾहिं बचड़ा ॿार सुम्ही पिया हुया, ओॾी महिल हजरत सैयदना इमाम अली मकाम हिकिड़ो शेर पढ़ण लॻा आहिनि। उनजी माना इहा हुई त ओ ज़माना तो कंहिंसां वफ़ा नाहे कई, ओ ज़माना तो पंहिंजनि खां धार करे छॾिया, ओ ज़माना तो कंहिंसां वफ़ा नाहे कई, ए ज़माना तूं त सभिनी सां बेवफ़ाऊं कंदो आहीं, कंहिंजो वफ़ादार नहीं रहियो। जॾहिं इहो शेर सैयदना इमाम अली मकाम पढ़ियो आहे, अम्मा ज़ैनब साइण इमाम ज़ैनुल आबिदीन सां गॾु वेठल हुई। रोई अचे पंहिंजे भाउ खे भाकुर पातई, रोई चवे थी ओ अदा हुसैन, ये त जुदाई जा शेर आहिनि, ये त जुदाई जा लफ्ज़ पिया पढ़ो, भायां थी त जुदाई थियण वारी आहे। हज़रत इमाम अली मकाम फरमायो ओ ज़ैनब सब्र कर, जो सुभाणे अनकरीब तुंहिंजो भाउ तोखां विछड़ण वारो अथई, वञी मालिक वटि प्यारो थियण वारो। सुभान अल्लाह। अम्मा साइण जे अखियुनि में लुड़क वही आया, रोई चवे थी ओ अदा हुसैन, मुंहिंजो नानो नबी हलियो वियो असांखे छॾे, अम्मा ज़हरा साइण असांखे विछोड़ो ॾेई हली वई, असांजो बाबो अली हलियो वियो, ताज़ो ताज़ो भाउ हसन जुदा थियो आहे, हाणे तूं जे असांखे छॾे वेंदे ओ हुसैन असांजी परघोर केर लहंदो, असांजी मदद केर कंदो। साइण रोई रोई बेहोश थी हेठ ज़मीन ते बेहोश थी वियो आहिनि। हज़रत इमाम अली मकाम होश में आंदो आ। साइण जॾहिं होश में आई आ, हज़रत इमाम अली मकाम जेका नसीहत भेण खे कई आ, सुभान अल्लाह, जे सोन जे पाणी सां लिखजे तॾहिं बि घटि आ। हिकिड़े इमाम पंहिंजी भेण खे केॾी न आला नसीहत फरमाई आहे। अज जे पिटके सटके कुटके करण वारन के मुझे इमाम जी या नसीहत याद करण घुर्जे त अहल बैतन जो किरदार छाए हलिया हिन रिवायत में। हजरत इमाम अली मकाम सैयदा ज़ैनब साइण जे मथे ते शफकत जो हथ रखियो आ, फरमाइन था अदी रो न ख़बर थई मुंहिंजो नानो नबी मुखां भलो हुयो सो बि हलियो वियो, ओ अदी मुंहिंजो अबो अली मुखां भलो हुयो, मुंहिंजी अम्मा ज़हरा साइण मुखां ज़ोर भली हुई, मुंहिंजो वॾो भाउ हसन मुखां भलो हुयो, ओ अदी उहे त असां खां धार थी विया, ओ अदी जे मां भलियो वियुसि छा तूं मातम कंदी है, छा बेसब्री कंदी है। असां अहल बैतन जो इहो किरदार नाहे, जॾहिं मुश्किल ईंदी आहे त अहल बैत सब्र करे ॾेखारींदा आहिनि।
भेण सब्र कर सब्र वारी थी अल्लाह जी रज़ा ते राज़ी थी जने मां सुभाणे तोखां धार थींदुस जने सुभाणे तोखां जुदा थींदुस ओ ज़रा जी न्याणी बेसब्री न कजाए माण्हुनि खे इहो न ॿुधाए जाए त फातिमा जी न्याणी रोए पई रड़ियूं वाका पई करे न दी सब्र कजा तहम्मुल ऐं बुर्दबारी ॾेखार जा दुनिया वारनि खे ख़बर पवे त अहल बैतन जो किरदार दुनिया वारनि खां निरालो आहे सुभान अल्लाह अम्मा ज़ैनब साण ईअं साबित करे ॾेखारियो हुयो पूरे काफ़िले जी कहानी पढ़ो सिवाय अम्मा साण जसद मुबारक इमाम हुसैन ते आई त हिकिड़ो रुनी हुई न त इब्न ज़ियाद जे साम्हूं हुई त उते बि न रुनी शिमर वटि हुई त उते बि न रुनी पर जॾहिं नाने नबीअ जे रोज़े ते वापसि पहुती हुई ओॾी महिल अखियुनि मां लुड़क वही आया उते को दिलासे ॾियण वारो न हुयो अम्मा ज़ैनब साण के को पर घोर लहण वारो न हुयो जॾहिं को दिल जाए ॾियण वारो पंहिंजो ईंदो आहे त उते लुड़कनि जा बंद टुटी पवंदा आहिनि जॾहिं को पंहिंजो अखियुनि आदो अचे ज़ैनब साण जे लाइ पूरे काफ़िले में सफ़र में को पंहिंजो न हुयो पर जॾहिं नाने नबी जे रोज़े ते आई आहे अम्मा ज़ैनब साण जेॾी महिल कहाणी नाने नबी खे तो मुझा नाना मुझो असगर कीअं कुर्बान थियो हुयो मुझो अली अकबर कीअं कुर्बान थियो हुयो मुझा औन मोहम्मद कीअं कुर्बान थिया हुया हज़रत हबीब किबरिया जे साम्हूं जॾहिं अम्मा ज़ैनब साण ॻाल्हि कई आहे रिवायतुनि में अचे थो त अम्मा जे रोअण ते पूरे मदीने में रिहाट थी विया त अल्लाह अकबर हुसैन सां का धार थी वियो आहे रिवायतुनि में अचे थो त रोज़े पाक में जुंबश अची वई माण्हुनि जे साण खे झलियो अम्मा सब्र कर मता हुसैन जी ॻाल्हि करी जो नबीअ खे गुस्सो अचे पूरी उम्मत मुस्लिमा तबाह थी वञे अम्मा सब्र कर जॾहिं सब्र जी ॻाल्हि थी आहे त ज़ैनब साण इते बि सब्र करे ॾेखारियो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह समझो था आवाज़ कोन्ह समझो सुभान अल्लाह पुटड़ो हुजे बच्चो आ अखियुनि जो ठार आ उनखे पेट में सूर पवंदो आ त तुंहिंजी राति जी निंड ख़राब थी वेंदी आ आओ जॾहिं को हिकिड़ो माण्हू फौत थी वञे घर जो सॼो ॻोठ दिलासो ॾियण जे लाइ अॼु चालीहो आहे मरहूम अली अकबर जो उर्स कयो अथऊं ख़ैरात कयो अथऊं साल फिरी आयो आहे रुगी इन गाल के बुद्धि दिसो तो केतरा जना मानू अदी असगर से आ उन जे भाइरन सा मेल जो रखण जे लाए आइन दादा तुझे अब्बे सा असा जी मोहब्बत आए मां मातली में हली आयो आंजो अली अकबर सा असा जी दिल हुई आओ ना बा इते हजारे मानू दिला से जण जे लाए इंदा हन पर जडे इमाम हुसैन मैदान करबला में हजरत इमाम अली अकबर जो लाशो खणी आया हुया जडे भाव जो जसद खणी आया हुया जडे अदे जो लाशो खणी रखियो हुयन नंढड़े अली असगर जो जनाजो पियल हुयो पर अल्लाह अकबर को हुसैन के दिला से जण वारो न हुयो को मुझे इमाम हुसैन के उज़्र ख्वाही करण जे ला न पियो अचे पर वाह वाह हुसैन तुझी शुजात के तुझे सब्र के सलाम फरमाइन ता मुझा मौला जे अली अकबर जे वठण ते राज़ी ही त मां हाज़िर आहियां जे 6 महीनन जो असगर वठी त मुझा मौला मां राज़ी आहियां ए मुझा मौला भला जे सिर मुझो खपई सिर वठाईंदुसि पर हुसैन जी ज़बान ते कॾहिं मातम बेसब्री न हूंदी तुंहिंजी रज़ा ते राज़ी रहण वारो आहियां अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह
अचे तो जड़े हजरत इमाम अली मकाम के जालिमन शहीद कयो आ शिमिर अचे सीने मुबारक में खंजर पे वस्त कयो हजरत इमाम अली मकाम जे मथा खौली बिन यजीद नाले पलीत आयो तलवार खणी सैयद शोदा जी गिच्ची मुबारक ते वहाई थई वा गिच्ची जे ते रहमत लिल आलमीन नबी चुम्यूनी दा हुया जे गिच्ची ते महबूब पजा मुबारक चुप रखंदा हुया अजो ने गले मुबारक के तने अक़दस का धार कयो वियो शिमिर चयो त इमाम हुसैन जा कपड़ा लाहे वठो एकड़ो जालिम आयो साईं जा कपड़ा लाहे वरतई त भला घोड़ा आंदा विया जिन तो हुसैन जे जिस्म ते डोड़ाया वञन ओ हुसैन जने नबी सजदे में वेंदो आ हजरत इमाम हुसैन पुठी ते चढ़ंदा आहिन त नबी सजदे मां सिर नाइन खणदा माण्हुनि चयो त हुसैन खे हटायूं साईं करीमन फरमायो हुसैन वेठो हुजे मां सजदो डिघो कंदुसि पर हुसैन खे जिस्म तन लाहींदुसि जॾहिं ज़हरा साईं जे घर में हुसैन रोए थो हजरत इमामुल अंबिया था फरमाइन ओ फातिमा मुझे बच्चे के रोण न दे जो रोण मुखा बर्दाश्त न थो थे पर अल्लाह अकबर उन जिस्म अतहर ते जेते नबी पालियो झोली में खयो उन जिस्म ते घोड़ा डोड़ाया था वञन ओदा अम्मा ज़ैनब साइण मंजर ॾिठो पे रोंदी हज़रत सैयदा ज़ैनब साइण लाश मुबारक जे मथा आई आ जाखणी जो निहारे सरे मुबारक तने अक़दस का धारा जालिमन घोड़ा डोड़ाया हिन और मल मुंह मदीने दे कयो थई रोई रड़के या मोहम्मद हाज़ा हुसैन बिला अरा ओ नाना नबी ए हुसैन ते हिकड़ी नजर त विझो जे जिस्म ते कपड़ा नाहिन जे जिस्म ते जालिमन घोड़ा डोड़ाया हिन जॾहिं सैयदा जी दाह निकती आ त दुश्मनन जे लश्कर में भी रिहाट निकरी विया अल्लाह अकबर त साहे केड़ो जुल्म करे वेठासी तो न सरे मुबारक जेको नेज़े ते सुवार हुयो उन मां आवाज आयो ओ ज़ैनब तोखे नसीहत कई हुयम त सब्र कजा जो इन्नल्लाह मअस्साबिरीन है हिया मुंहिंजी ज़ुबान है मुंहिंजो कलम छा पेश करे हसनैन जो गम हिया मुंहिंजी ज़ुबान है मुंहिंजो कलम ओ हर हूर हुसैन खे हार विधा हर हूर हुसैन खे हार विधा वही करबल बण जी बाज़े इरम छा पेश करे हसनैन जो गम हिया मुंहिंजी ज़ुबान है मुंहिंजो कलम छा पेश करे हसनैन जो गम हिया मुंहिंजी ज़ुबान है मुंहिंजो कलम पढ़ो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह सल्लम अलैहि काज़िबान खामोश न रहे नबी ऐं आले नबी ते मोहब्बत सां दरूद पढ़ो सल्लल्लाहु सुभान अल्लाह अदा इहो किरदार हुयो अहल बैतन जो इहो किरदार हुयो नबीअ जे बचड़न जो जन हर हाल में कुरान ते अमल करे ॾेखारियो आहे अॼु जो मुसलमान सदाए सब्र नाहे मुहर्रम अचे त मातम कंदो वते यजीदन वारो किरदार अपनाईंदो वते मिठा हिकड़ी नज़र मुझे इमाम ज़ैनुल आबिदीन जी ज़िंदगी ते निहार
तो मूं त न ॾिठो हुयो त करबला जी कहानी कीअं वाक़ई थी हुई असां त न ॾिठो हुयो त हज़रत इमाम हुसैन खे कीअं शहीद कयो वियो हुयो अली असगर जे गिची मुबारक में तीर कीअं हयो वियो हुयो हज़रत इमाम अली अकबर जे जिस्म मुबारक जा टुकड़ा कीअं कया विया हुया हज़रत अब्बास जा बाज़ू कीअं कटजा हुया तो मूं न ॾिठो हुयो पर हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन यो मंज़र अखियुनि सां ॾिठो पे सुभान अल्लाह सॼी ज़िंदगी हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन जे साम्हूं जॾहिं पाणी जो गिलास ईंदो हुयो ये पाणी खे ॾिसंदा हुया त ज़ैनुल आबिदीन जे अखियुनि मां लुड़क वही ईंदा हुया एतिरो रोंदा हुया जो पाणी में लुड़कनि जा कतरा जॾहिं किरंदा हुया त ज़ैनुल आबिदीन उन खां बाद में पाणी पीअंदा हुया हिकिड़े ॾियारे ते हिकिड़े बाज़ार मां जो लंघिया कासाई हुजे बकरो काहियो पियो वञे हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन पुछा कैसे ओ कासाई किॾे थो वञी चई साईं जानवर ज़िबह करण थो वञा साईं जन फरमायोसि त ओ कासाई इनखे खारायो प्यारियो अथई कि न त रोई चवे थो हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन खे चवे थो त साईं इनखे 3 ॾियारा जानवर कोंदो आहियां त वल 3 ॾियारा उनखे खाराईंदो आहियां प्यारींदो आहियां हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन जो इहा ॻाल्हि ॿुधी आहे कुर्बान वञा उन्हनि अखियुनि तां जेके इमाम हुसैन जे गम में रोअनि थियूं हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन जे अखियुनि मां लुड़क वही आया रोई फरमाइनि था ए कासाई तो त 3 ॾियारा जानवर खे बि पाणी मानी खाराई तो पोइ ज़िबह करी थो पर जॾहिं करबला जे मैदान में मुंहिंजे अबे खे शहीद कयो पियो वञे मुंहिंजे भाइरनि जा सिर पिया वढिया वञनि मुंहिंजे अली असगर खे तड़पायो पियो वञे त 3 ॾींहं 3 रातियूं थी वियूं जो हुसैन जे घराणे जे मथां पाणी बंदि कयो वियो हुयो बच्चनि जी उन भाइरनि जी घर वारनि जी उन यादि करे इमाम ज़ैनुल आबिदीन जे अखियुनि मां लुड़क वही सुभान अल्लाह हज़रत इमाम बाकिर साईं पुछा कयो बाबा साईं एॾो रो छो था पाणी था ॾिसो त रो था मानी था ॾिसो त रो था फरमाइनि था त गुफ़्त ज़ैनुल आबिदीन गम ताज़ा कर दी ए पिसर तू न दीदे करबला मन दीदम ओ बच्चा बाकिर तो न ॾिठो हुयो करबला जो वाक़ियो मूं अखियुनि सां ॾिठो हुयो जॾहिं पाणी पीअंदो आहियां त मूंखे अली असगर जा ख़ुश्क चप यादि ईंदा आहिनि मुंहिंजे बाबे हुसैन जो ख़ुश्क ज़ुबान यादि ईंदी आहे अली असगर जो पाणी जी लप जे लाइ रोअण मूंखे यादि ईंदो आहे ओ बच्चा पाणी इन जे करे न पीअंदो आहियां जो मूंखे पंहिंजे अबे हुसैन जी उन यादि ईंदी आहे अहिड़े हाल में बि इमाम ज़ैनुल आबिदीन बेसब्री न कई हुई मातम न कयो हुयो पाण न विञायो हुयो माण्हुनि जे साम्हूं अचे इमामनि जो नालो वठी हज़रत इमाम आली मक़ाम अहिड़ो दुनिया जो बदफज़ीलती वारो कमु न कयो हुयो जिते इमाम आली मक़ाम जे शान जे मथां का आङुर खजे अहल बैतन आख़िर ताईं सब्र करे ॾेखारियो आहे समझो था कि न कोन था समझो इमाम ज़ैनुल आबिदीन हुयो इमाम बाकिर हुयो इमाम जाफर सादिक हुयो हज़रत इमाम अली तकी हुयो अली नकी हुयो हसन अस्करी हुयो हज़रत इमाम मूसा काज़िम हुयो इमाम अली रज़ा हुयो एॾा इमाम उन खां बाद में गुज़रिया पर कंहिं इमाम मातम न कयो उन्हनि त क़ुरान पढ़ियो हदीस पढ़ी उन जे मथां अमल करे ॾेखारियो आहे तू जे अहल बैतन जो हुबदार आई त हुसैनी किरदार अपनाईंदे या यजीदी किरदार अपनाईंदे हुसैनी कंहिंखे इमाम हुसैन जो दर खपे हथ त मथे खण वाले इमाम हुसैन जो सडराई थो पर अमल करणो पवंदो यजीद जा कम त सोला आहिनि न उन्हनि में त दुनिया जो मज़ो आहे हर को रहंदो वञे यजीद शराबी हुयो यजीद ज़ानी हुयो यजीद बद किरदार हुयो बद अहद हुयो वादा खिलाफी कंदो हुयो कूफी किराए जा गुंडा बणिजी हज़रत इमाम हुसैन सां विढ़ण जे लाइ आया घुरायनि बि पाण विढ़ण जे लाइ बि पाण आया
ए जेके असां किरदार हिन ज़माने में मुसलमाननि जा था नज़र अचनि ये त यज़ीदी लश्कर जा हुया इब्ने ज़ियाद ऐं शिमर वारा हुया हुसैन जो किरदार इहो हुयो जो सखावत कंदो हुयो वादो वफा कंदो हुयो हज़रत इमाम हुसैन जी मोहब्बत निमाज़ सां हुई रोज़े सां हुई ईमान सां क़ुरान सां सुभान अल्लाह हाओ बा इमाम हुसैन जी मोहब्बत निमाज़ ऐं क़ुरान सां हुई जॾहिं ख़ैमे हज़रत इमाम आली मक़ाम जे मथां शिमिर सीने ते चढ़ी वेठो ऐं चई त हुसैन आख़िरी वक़्त थई हींअर बि जे यज़ीद जी बैत कंदे त हिन वक़्त बि तोखे असां छॾे ॾींदासीं हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम फरमायो त यज़ीद शिमिर सिर वढे छॾींदे पर मां हुसैन यज़ीद जी नाहक वारी बैत कोन कंदुसि आओ बा इमाम हुसैन अली मकाम जॾहिं शिमिर चढ़ी वेठो पाण फरमाइनि सीने ते फरमाइनि त शिमिर कहिड़ो वक़्तु थियो आहे हींअर मुस्लमान निमाज़ पढ़ंदा हूंदा पाण फरमाइनि था शिमिर थोरी देरि बीहजो मां बरकात निमाज़ पढ़ी वठां इमाम निमाज़ पढ़ी बा मुंहिंजे इमाम निमाज़ पढ़ी अहिड़ो क़ुरान पढ़ियईं जो इमाम मदीने में हुयो त निमाज़ हुई हज़रत इमाम आली मकाम में मदीना मुनव्वरा मां निकिता त क़ुरान जी तिलावत हुई खेमे में वेठा हुया करबला जे मैदान मां मशहूर रिवायत में इराकी सौदागर अचन पिया वापारी अचन पिया त खेमे मझा क़ुरान जे तिलावत जो आवाज पियो अचे माण्हू पंहिंजा कम छॾे अचन पिया इमाम हुसैन अली मकाम जी ख़िदमत में ओ मिठड़े आवाज़ वारा सोणी सूरत वारा तुंहिंजो आवाज़ त केॾो मिठो आहे क़ुरान पढ़ त असां ॿुधूं इमाम हुसैन क़ुरान पढ़ियो और दुनिया ॾिठो तारीख़ वारनि लिखियो इमाम आली मकाम जे सरे मुबारक के तने अक़दस खां धार कयो वियो नेज़े ते सिर सुवारा पर हुसैन जी ज़ुबान ते क़ुरान जी तिलावत जारी आहे आओ बाकी न असां ख़ादिम आल नबी दे हां साडी जिंद ते जान हुसैने दिते पुत्र भिरा सब राह खुदा किता उम्मत ते एहसान हुसैन असां जिंदगी विच कदी नहीं भुलना जिवें पढ़िया कुरान हुसैन ममताज कफन ते लिख छोड़ो साडा दीन ईमान हुसैन इमाम हुसैन किए कुरान पढ़ियो किए दीन ते साबित कदम रही ॾेखारियो अॼु जे मुसलमाननि खे दस ॾिनई ए मुसलमानो ईमान वारा सॾायो था हुसैनी हुबदार सॾायो था आल बैतन जी हुब वारा सॾायो था आल बैतन जो किरदार है आ जो उहे बच्चा ॿार कुर्बान कंदा आहिनि पर पंहिंजे नबीअ जे दीन तां कॾहिं कोन फिरंदा आहिनि तो आल बैतन जो हुबदार आई त निमाज़ पढ़ न आवा निमाज़ जो चो त टीअड़ तप चढ़ी वियो बुखार निमाज़ कोन पढ़ंदासीं आहियूं हुसैन जा हुबदार अमल कोन कंदासीं आहियूं हुसैन जा हुबदार ॿुधा त करबला जे मैदान में साईं करीमन फरमायो क़ुरान ऐं अहल बैत मूं वटि गॾु ईंदा हौज़े कौसर ते उहे शिफ़ाअत कंदा जन उन्हनि खे मल्हायो उन्हनि जी शिफ़ाअत कंदा तूं जो इमाम आली मकाम जी नसीहत तोखे नथी वणे अमल नसीब तोखे नाहे ॿुधा त क़यामत जे ॾियारे इमाम हुसैन पुछा करई जाती वारा तूं मुंहिंजो हुबदार सॾाई जंहिं दीन ख़ातिर मूं अली असगर कुर्बान कयो अली अकबर कुर्बान कयो पंहिंजा भाइटिया भाणिज कुर्बान कया उन ते केतिरो अमल कयो हुई ॿुधा त शहीद करबला जे साम्हूं तूं कंध कहिड़ो खणंदे कहिड़ो जवाब ॾींदे त साईं तुंहिंजी नाफ़रमानी करे आयो आहियां न मिठा अहिड़ो किरदार अपना जो दुनिया आखिरत सब चवन मलाइक भी चवन ते इहो इमाम हुसैन जो सच्चो हुबदार वधी रहियो सुभान अल्लाह अमल कर नेक साले थी सदोरो थी दीन जे मथा अमल करण वारो थी पंज वक्त नमाज पढ़ ज़बान सां कूड़ न ॻाल्हा चोरी जा कम ज़ोरी जा कम ज़ुल्म जा कम बेहयाई वारा कम सब छॾे दे कम उहो कर जंहिंमें अल्लाह राज़ी थे मदीने वारो साईं राज़ी थे
कबूल आ मुंहिंजी ॻाल्हि की न कोने का कबूल अमल कंदो अल्लाह ताला शाह अमल जी तौफीक अता फरमाए रब मुझो चवण तवा जो बुधण पंहिंजी बारगाह अक़दस में कबूल मंजूर फरमाए हिकड़ो दफ़ो सब फातिहा शरीफ पढ़ो त मरहूम हाजी अली अकबर जे रूह के ईसारे सवाब फातिहा शरीफ पढ़ो